अस्सलाम वालेकुम दोस्तों मां तव्हांजो पंहिंजो राहिब हुसैन खोसो। दोस्तनि मां सोशल मीडिया ते हिकु वीडियो ॾिठी ख़ातून जी। हिन ख़ातून को अरबी टाइप लिबास पातो आहे। अगरि हिन में लिखियलु हो, अगरि तव्हां ज़ूम करे ॾिसंदव त हिन में लिखियलु आहे हलवा सूरा। अगरि तव्हां गूगल में सर्च कंदो त हलवा सूरा खे छा खे चवंदा आहिनि? हलवा चवंदा आहिनि मिठाई खे, ऐं सूरो चवंदा आहिनि ख़ूबसूरत तस्वीर खे। अगरि हिते को सऊदी ऐं दुबई में माण्हू रहंदा हूंदा उन्हनि खे ख़बर हूंदी हलवो चवंदा आहिनि मिठाई खे। हिन वीचारी नियाणी एॾो इहो जो हिन लिबास पातो, हुतां जा कुझु जुनूनी ऐं मज़हबी जेके माण्हू आहे उन्हनि सम्झी वरितो हिन में क़ुर जी आयत का लिखियलु आहे। हुते पहुची हिन खे मरण लॻा, हिन खे भरपूर कोशिशि करणु तशुश जी ऐं हितां मरण लॻा। सो हुतां जो को ॼाणू माण्हू आहे हिन खे नियाणी खे बचाए, वीचारी खे बचाए वरितनि। बहरहाल हीअ जेको सऊदी में अहिड़े क़िस्म जा लिबास पाता वेंदा आहिनि ऐं हिते किरत काग़र न जानी, हिते ख़ामोश हूंदा आहिनि माण्हू। छाजे करे हिते ॾिसो सलमान ख़ान बि पहुची वियो आहे, हिते अमिताभ बच्चन पहुतल आहे। हिते का बि किरत न, हिते हर को ख़ामोश हो। ऐं मां हिकु डॉक्यूमेंट पढ़ां पियो, हिकु डॉक्यूमेंट ई मूंखे यादि अचे पई बांग्लादेश जी। बांग्लादेश में हिकु मतिलबु ढाका शहर आहे। ढाका शहर में हिकु दीवार हुई, हुतां जो रहवासी आहे उन्हनि छा कयो त हिते उन्हनि लिखायो त भाई हिते पेशाब करणु मना आहे। त बि हुतां जा जेके माण्हू आहे उहे न मुड़ंदा, त बि ईंदा पेशाब करे वेंदा। त हुननि सोचियो यार हीअ आख़िरकार हीअ छा मसइलो आहे, असां लिखूं बि था त हीअ छो नथा मुड़नि माण्हू, कीअं थिए हाणे? हुननि तक़रीबन महीनो खनि सोचियो, पोइ हुननि रिसर्च कई आख़िरकार हीअ कीअं थिए। पोइ हुननि छा कयो, अरबी में इहो ई लिखाइनि त भाउ हीअ हिते पेशाब करणु, उहे साॻियो लफ़्ज़ पर अरबी में लिखनि त भाउ हीअ हिते पेशाब करणु मना आहे। पोइ हुतां जा जेके माण्हू आहे उन्हनि सम्झो त यार हीअ क़ुर जी का आयत लिखियलु आहे, पोइ हुते पेशाब करणु बंदि करे छॾियऊं, हुते को पेशाब करणु माण्हू न ईंदो। हाणे असांजी मुस्लमान इहा ई आहे जो असां बग़ैर सोच ऐं बग़ैर को सम्झण मां ही छा लिखियलु आहे रिसर्च करण खां बग़ैर ई ऐं उथरा पाज करे था छॾियूं ऐं माना चिरे पाई करे। पोइ अॻियां वीचारे भई केॾी तकलीफ़ अज़ाब में हुजे, को उन बारे में कहिड़ो हुनजो नुक़सानु थींदो उन बारे में कुझु बि नथा सोचूं। सो मज़े जी ॻाल्हि थो ॿुधायां त हीअ सऊदी अरब में हिकु माई जंहिं सऊदी अरब जो झंडो हुननि पातो। सो हुन सऊदी अरब झंडे में कलमो लिखियलु हो, हुन पातो ऐं मतिलबु हुनखे एवॉर्ड ॾिनो वियो सूंह में, हुन में सूंह जो एवॉर्ड ॾिनो वियो हुनखे। सो हिन वीचारी नियाणी जो कसूर इहो हो जो हिन को ईंदा न आहिनि जेके दुबई मां माण्हू ईंदा आहिनि त भाई या सऊदी अरब मां ईंदा आहिनि माण्हू गिफ्ट वठी वेंदा आहिनि त भाई असां पंहिंजी फैमिली खे गिफ्ट ॾींदासीं। जां पोइ हीअ माई वीचारी का सऊदी की राहू की हूंदी त अहिड़े क़िस्म जा माण्हू जाहिल ऐं ॼटनि मां अची जाहिलनि मां अची फाथाऊं। सो अलाह हिननि माण्हुनि खे पोइ बचाए। यार मां कुझु अजीब न आहे कुझु, यार मां मुस्लमान आहियां, मां हुज़ूर जो उम्मती आहियां, पर यार थोरी सम्झ हुजणु खपे, थोरी सम्झ हुजणु खपे। मूंखे यार हीअ वीडियो जेको वायरल थी आहे सोशल मीडिया, मूंखे दिली ॾाढी तकलीफ़ थी आहे, ॾाढी मूंखे दिली तकलीफ़ थी आहे। सोशल मीडिया वीडियो वायरल थी आहे, मूंखे ॾाढी तकलीफ़ थी आहे। वो चंदा आहिनि शर्म मगर तुमको आती नहीं।